गंबर रिपोर्टर इमदाद अली जामड़ो, खालिद महमूद सरोही, संदस ज़ाल रफ़िया सरोही वेठल, ॻोठ अमीर बख्श सरोही रहंदड़ कसान कॉलोनी गंबट, नेशनल प्रेस क्लब गंबट पहुची एहतजाज कयो। खालिद महमूद सरोही ऐं ॿियनि अज़ीज़नि एहतजाज कंदे साफ़ नाडो दाहींदे चयो त मुंहिंजो पुटु अहमद सरोही, जंहिंजी उमिरि अटकल 7 साल आहे, जंहिंखे रहमान वल्द रमज़ान गोपांग वेठल कसान कॉलोनी जेके पाण खे मङणे जो बि सॾाए थो, जंहिं 25 अगस्त 2021 ते 1 बजे घर जे दरवाज़े तां वठी वियो आहे। मुंहिंजो पुटु हिन वक़्त ताईं वापसि नाहे आयो। असांखे पक आहे त मुंहिंजे पुट खे रहमान अगवा कयो आहे। गंबट थाणे ते NC पिणु दाख़िल कराई आहे, पर अञा ताईं पुलिस कुझु बि नाहे कयो। हिननि SSP खैरपुर, DIG सखर, IG सिंध ऐं आला इख़्तियारनि खां अपील कंदे चयो त असांखे पंहिंजो मासूम बचो वापसि कराए ॾियो। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ गंबट। 5 तारीख़ खां वठी 1 बजे खां पाड़े मां पुछा करण खां बाद जेको आहे असांखे ख़बर पई त मुंहिंजो नंढे खे जेको आहे रहमान मुंहिंजो खेॾे पियो ॿार हुनखे जेको आहे शइ जे बहाने सां या कहिड़ो बि हुनखे ॾिनो अथई, हुनखे वठी वियो आहे, कहिड़े बि हवाले सां हुनखे वठी वियो आहे। मुंहिंजे छोकिरे खे अॻिवां साईं 5 तारीख़ जेको अॼु खां 2 रातियूं गुज़री चुकियूं आहिनि ऐं 2 ॾींहं 5 तारीख़ हा साईं उहो बि अॻिवा कयो आहे। हुनजी 17 खां 18 साल तक़रीबन उमिरि आहे ऐं हुनजे पीउ जो चवणु आहे त हिन मुंहिंजे पुट खे मोबाइल बि आहे ऐं हुनखे मां कॉल कई आहे, नंबर हुनजो बंदि थो वञे। जेको आहे रहमान रमज़ान अली जेको आहे मङणे जो ॿुधाए थो ऐं गोपांग बि ॿुधाए थो, ज़ातियूं थो ॿुधाए साईं। मुंहिंजे नंढड़े तक़रीबन 7 सालनि जे लॻभॻि थाणे ते असां विया आहियूं। उते साईं हुननि NC कढी, हुन खां बाद में 2 सिपाही आया, हुनखे घर खां खणायोसीं। वरी जेको आहे उते थाणे ते वियासीं त थाणे ते मौजूदु हो। वरी वियासीं साईं तक़रीबन शाम जो, त शाम जे टाइम में असांखे ख़बर पई त साहब हिते मौजूदु कोन्हे ऐं सिपाहियुनि असांखे ॿुधायो त हिनखे माण्हू ज़मानत ते कढाए वियो आहे। पोइ थी सघे थो SHO साहब या हितां जे आला